अस्सलामु अलैकुम नाज़रीन, उम्मीद त अवां सब खैर खैरियत सां हूंदा। नाज़रीन, मां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो हिकु आम शहरी आहियां ऐं मुंहिंजे देश जी अक्सरियती आबादी सरकारी रिपोर्टुनि मूजिबि मुस्लमान आहे। असां सभिनी खे ख़बर आहे त हिते मुस्लमाननि जा ॿ वॾा गिरोह सुन्नी हज़रात ऐं शिया बिरादरान आहिनि। अवाम जी अक्सरियत मज़हबी माण्हुनि जी आहे, यानी उन्हनि मां के आशिक़ रसूल आहिनि त के जानिसार इस्लाम ऐं पासबान मिलत, के शियान अली आहिनि त के अज़ादारान हुसैन ऐं ख़ादिम अहल बैत। अल्हम्दुलिल्लाह, इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असीं सभु मज़हब सां मुहबत कंदड़ ऐं तारीख़ जी अज़ीम तरीन शख़्सियतुनि सां निस्बत रखंदड़ ऐं संदन पोइ लॻायूं। हज जा ॾियारा, जानवरनि जी क़ुर्बानीअ जो मौक़ियो, मुहर्रमुल हराम जा ॾियारा, चेलम या अहिड़ा ॿिया मज़हबी ॾिण, इहे बि मज़हब सां असांजी वाबस्तगीअ खे ज़ाहिर कनि था। लेकिन इन सॼे मंज़रनामे ते ग़ौर वीचार करण सां कुझु सवाल पैदा थियनि था। तव्हां उन्हनि सवालनि खे कीअं था ॾिसो? उहे वाक़ई सवाल बि आहिनि या न? पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। सवाल इहे आहिनि त एॾी मज़हबियत हुजण जे बावजूदु हिक ॿिए खां नफ़रतूं छो आहिनि? ज़ुल्म ऐं दरिंदगी जा अजीबो ग़रीब वाक़िया छो थींदा रहनि था? करप्शन, मिलावट, ताक़तवर जी इज़त ऐं ताक़त हासिल करण जी डुक डोड़, कमज़ोर तबक़नि सां ज़्यादती, जिन्सी बेरारवी, ख़ासि करे ॿारनि ऐं औरतुनि सां वधंदड़ जिन्सी तशद्दुद जा वाक़िया वग़ैरह। इन्हनि बीमारियुनि जो सबबु कहिड़ो आहे? छा तव्हां कॾहिं इन्हनि सवालनि ते सोचियो आहे? ज़रूरु ॿुधाईंदा। असांजी अक्सरियत मज़हबी आहे ऐं आम तौर ते असां वटि हीउ जुमिलो बि मशहूरु आहे त असीं मज़हब खां दूरि आहियूं। बेहयाईअ जो हर वाक़ियो मज़हब खां दूरीअ जो नतीजो क़रार ॾिनो वेंदो आहे। जेकॾहिं असीं मज़हब खां दूरि आहियूं त पोइ हिन मज़हबियत जो छा मतिलबु आहे जेका हज ऐं क़ुर्बानी जे मौक़े ते, मुहर्रमुल हराम ऐं चेलम जे मौक़े ते, तबलीगी ऐं दावती इज्तिमाअनि जे मौक़े ते ऐं अहिड़नि ॿियनि मौक़नि ते ज़ाहिर थींदी आहे? मज़हब खां दूरि रहण ते असांखे कंहिं मजबूर कयो आहे? मज़हब खां दूरि रहण ते असांखे कंहिं मजबूर कयो आहे? हीउ मंज़रनामो जेकॾहिं उन्हनि हस्तियुनि ऐं शख़्सियतुनि जे साम्हूं रखियो वञे जिन सां असां मुहबत जी दावा रखूं था, त उन्हनि खे केतिरी ख़ुशी थींदी? असांजे रवैयनि ऐं अमलनि खे ॾिसी छा उहे मोहतरम हस्तियूं मुतमइन थींदियूं? इन्हनि सवालनि ते तव्हां छा राय रखो था? छा इन्हनि सवालनि खे तव्हां सोचण लाइक़ु सम्झो था? छा इहे सवाल वाक़ई सवाल आहिनि या न? जेकॾहिं इहे सवाल वाक़ई सवाल आहिनि त इन्हनि जा जवाब तव्हां कहिड़ा सम्झो था? पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। महिरबानी।